हैदराबाद में टंडो मोहम्मद खान पुलिस मंशात फरोशन पारां औरत ASP समेत यरगमाल बणायल अहलकारन के बाज़ियाब कराए वरतो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल करीम कलहोड़ो मूजिब रात 3 वॻे पुलिस अटालन मंशात फरोश अकबर लखारी जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ 70 मोरीअ ते चढ़ाई कई। मंशात फरोश हमलो करे 7 अहलकारन के ज़ख़्मी करे छॾियो। जवाबदार ASP हैदराबाद कैंट अलीना राजपर ऐं ॿियनि अहलकारन के यरगमाल भी बणायो। पुलिस जा वधीक अटाला तलब करे औरत ASP ऐं ॿियनि अहलकारन के बाज़ियाब कराए वियो, जॾहिं त 6 जवाबदार गिरफ़्तार भी कया विया आहिनि। पुलिस करोड़ें रुपयनि जी मंशात ऐं सामान हथ करण जी दावा पिणु कई आहे, जॾहिं त मुख्य जवाबदार अकबर लग़ारी गिरफ़्तार न थी सघियो आहे। होॾां DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह जी स्पेशल टीम ASP अलीना राजपर जी अॻवाणी में 70 मोरीअ ते मौजूदु आहे। शुरूआती इतलान मूजिब पुलिस मंशात फ़रोशनि वटां 10 करोड़ रुपयनि जी मंशात हथ करे 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो।